गाजीकावट शहर के ओलह तरफ़ अची मस्जिद का पानी जो ज़ोर शहर ॾांहुं वधण लॻो आहे। जॾहिं त सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि पारां शहर के बंदि ॾियारिया विया आहिनि, पर इंतज़ामिया ग़ाइबु आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर शिराज़ हुसैन गाड़ी। जी शिराज़, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, जिए त गाजी ख्वार शहर की ताज़ा सूरत हाल ते के आगाह करियां त गाजी ख्वार शहर के ओलह तरफ़ अची मस्जिद का पानी जो ज़ोर शहर ॾांहुं वधण लॻो आहे। जॾहिं त सियासी समाजी शहरनि पारां शहरनि के बंद पिण ॾियारिया विया आहिनि, मगर इंतज़ामिया हिन वक्त ताईं ग़ाइबु बणियल आहे। जॾहिं त शहर के चौतरफ़ वारे इलाइक़नि में पानी बीज चुको आहे ऐं गाजी ख्वार भरिसां दामरा वाह के मुख़्तलिफ़ हंधनि तां गाजी ख्वार तरफ़ 580 फुटनि जा 3 घारा पिण लगी चुका आहिनि। जॾहिं त आपाशी अमलदार हिन वक्त ग़ाइबु बणियल आहिनि। मां खे वधीक ॿुधाईंदो हलां त गाजी ख्वार के बंदनि सां हींअर पानी भी टकराइजी रहियो आहे। कंहिं वक्त भी कुछ थी सके थो। जॾहिं त ॿिए पासे मुतासिर खानदाननि जी ॻाल्हि कजे त ॻोठाणनि जा मुतासिर रहवासी रोडनि रस्तनि ते पधरे पट बेवारो मददगार बणियल आहिनि। जॾहिं त हुकूमत सिंध तरफ़ां इन्हनि जी कंहिं भी वार न कई आहे ऐं DC कंबर शहदाद कोट जी लापरवाही हुजण करे मुतासिरनि जा ॿार केतिरनि ई बीमारियुनि में पिण मुब्तला थी चुका आहिनि। जी शिराज़ हुसैन, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।